रुंडो किथे आ? किथे आ यो रुंडो? सिकू बाबो मामे वारनि वटि आहे। तू रुंडे के छड़, मुखे इहो बुधा त मुंहिंजी छोकरी कहिड़े हाल में आहे। कहिड़े हाल में आ? ॿुधायां त तुंहिंजी धी कहिड़े हाल में आ? उन ई हाल में आहे जे हाल में मुंहिंजी भेण आ। तुंहिंजी धी बि उन ई हाल में आ। तोसां ॾाढे सावल वारनि कयो आहे, उन में असांजो त कोॾो न आहे न। गलती मुंहिंजी आहे, मुंहिंजी गलती आहे जो मां न रुंडे जी चाल में अची वयसि। बाबा जी हिन में का बि चाल न आहे। अञा तूं ॾोही आहीं, अधी खे तो घरां भॼायो आहे। तुंहिंजी भेण खे मूं भॼायो न आहे, पर तुंहिंजे पीउ मूंसां गॾु उनखे भॼण ते मजबूर कयो ऐं पोइ सॼो इल्ज़ाम मुंहिंजे मथां हणी छॾियईं। जॾहिं त तुंहिंजे पीउ रुंडे मूंसां इहो वाइदो करे चुको हुयो, जेकॾहिं सावल वारनि को गंद कयो त उन्हनि खे मां सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾींदुसि। जॾहिं इन्हनि सावल वारनि जा हथियार मुंहिंजे मथां सिधा थिया आहिनि, तो वारो इहो पीउ वञी तुंहिंजे मामे वटि पनाह वठी अथई। बाबा खे मामे वारा ज़बरदस्ती वठी आया आहिनि, उते हू शौंक़ त न आहे रहियल। मां तव्हांजी समूरी गेम खे सम्झी चुको आहियां, पर यादि रख त शइ, जेकॾहिं मां बेघर थियो आहियां न, सुख सां तव्हांखे बि जीअण कोन ॾींदुसि। यादि रखी छॾिजांइ। अंधेरे मौत पर सुख था कान थो भेण जी। मथो ख़राब हाल आहे छा? छो आखिर छो इनकार के? छा मां इन क़ाबिल न आहियां त अकबर खान सां मिटी करे सघां, या अकबर खान असां खां हैसियत में वधीक आहे जो हुन मुंहिंजो रिश्तो ठुकराए छॾियो? न सोट, ॻाल्हि असल में इहा न आहे। बाक़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो अकबर खान इनकार करे छॾियो? सोट, असांजो तरीक़ो ग़लति हो। अहिड़े माहौल में इन तरीक़े सां असांखे रिश्तो न घुरणु खपे हा। बाक़ी तुंहिंजो छा मक़सदु आहे त इन रिश्ते घुरण जे लाइ मूंखे पंहिंजा ॿार मोकिलणु घुरिजनि? हा सोट, सही तरीक़ो त इहो ई हो। पहिरियां असांखे पंहिंजी फैमिली सां गॾु रईस अकबर खान जे घर वञणु खपे हा, पर असां अकबर खान खे इन क़ाबिल न सम्झो ऐं अकबर खान वरी इन तरीक़े खे पंहिंजी बेइज़ती सम्झी वेही रहियो। हा सोट, इहा तो लख जी ॻाल्हि कई। जिथे रिश्तो कबो आहे न उते पर्दनि जी दीवार खे हटाए छॾिबो आहे। हाणे तूं ई सलाह ॾे त छा करणु घुरिजे? सोट, मुंहिंजी त सलाह इहा अथई त फ़िलहालु कुझु टाइम लाइ इन रिश्ते खे विसारे छॾे। न सोच न, हाणे मां उनखे विसारे नथो सघां। छोकिरी मुंहिंजे दिलि में घर करे वई आहे। हर हाल में मूंखे इहो रिश्तो करिणो आहे। सोच, तोखे जल्द खां जल्द का ॿी वाट ॻोल्हणी पवंदी जंहिंसां अकबर खान राज़ी थी वञे। हाणे सोच। अॼु राति असां हमिलो कंदासीं, अकबर खान जे माण्हुनि खे मारींदासीं। अकबर खान जे माण्हुनि खे मारण खां पोइ मां तोखे ज़ख़्मी कंदुसि। ज़ख़्मी जी हालत में अकबर खान ऐं ॻोठाणा अची गॾु थींदा। अकबर खान पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदो त मुंहिंजा हमरा मोलनि ऐं कासिम ज़ख़्मी आहे। हुनजो सोरहाना शक चाकर खान जे मथां वेंदो। अदा, तुंहिंजे जिस्म ते को बि निशान न हूंदो, को बि धक न हूंदो। तूं छा थो सम्झी त अकबर खान तुंहिंजे मथां यकीन कंदो? अड़े दरवेश, असां अकबर खान खे चवंदासीं तुंहिंजा हमरा दिलेरा, असांखे बचाईंदे बचाईंदे पाण मरी विया। अदा, मां तोखे रोकियां कोन थो। तूं जेको बि क़दम खणी न, सोचे सम्झे खणजां। जेकॾहिं इहो इल्ज़ाम असांजे मथां अचे थो न दा, त पोइ असांजो बचाइण हिन चकर महाल थी वेंदी। अड़े चरिया, अकबर खान चाकर खान पाण में मुंहमारी करे चुका आहिनि। अञा त अकबर खान खे चूचड़ी मां जींदुसि, पोइ वेठो ॾिसजांइ। ऐं शैतानी सोच सां मां हिननि ॿिन्हिनि धरनि खे विढ़ाए दुफ़ कंदुसि। तूं छा थो सम्झी त मां अकबर खान खे बि बख़्शींदुसि? भली मुअल हुजे, असांजो कहिड़ो कमु। ठीकु आहे दा, तव्हां भली इहो कमु कयो। इन कम खां पोइ चाकर खान ऐं अकबर खान जा हिक ॿिए जे साम्हूं हथियार सिधा थी वेंदा। पोइ असां ॿई भाइर इन मौक़े जो फ़ाइदो वठी चाकर खान खे लेटाए छॾींदासीं। चाकर खान मरी वियो न त पोइ किसो ई ख़तमु।
पोइ केरु आहे जो असांखे ॻोठ में रोकींदो? इहो सांवलड़ो आहे न, ईअं के मां गीत ई हिकिड़ी जा, इहो जेको हिमल ताईं कुॾे थो न, चाकर खान जे करे थो कुॾे। हाशिम, तव्हांजे वाइदे मुताबिक़ तव्हांजे 2 ॾींहंनि जी मोहलत त ख़तम थी वई। छोकिरी किथे आहे? वठी अचो हुनखे, मुंहिंजे सौट सां शादी करे उनखे असांजे हवाले कयो। तॾहिं ई असांजे विच में दुश्मनी ख़तम थींदी, न त तव्हांजा लाश हिते विछाए अॼु रुंडे खे ॿधी पाण सां गॾु खणी ईंदोसां। बड़ी तारा गोल तारा खुले आम धमकियूं सब रूंडे जी अॻियां। हा साईं, एॾो मुड़ुसु माण्हू थी हुई जो हिकिड़नि खे मारींदे, ॿियनि खे कुहंदे, टिनि खे वरी ॿधी खणी थी। मुल्क जो वाली छा ही तूं आहीं छा? कहिड़े दर्द जी दवा आहीं? या भला हिन इलाइक़े में तुझी बादशाही भी थी हले, या तो जाए ते ऑर्डर भी था हलन? आहीं छा? अखबट रूंडा, तुंहिंजे साम्हूं सावल खान बीठो अथई। ऐं सावल खान जिथे बीहे उन हद ऐं तर जो बादशाह सावल खान पाण हूंदो आहे। तारे न छोरनि में त एतिरो दम ई नाहे। न शेरल न, असां जहिड़ो करणु नथा चाहियूं, असांजो तॾो आहे। बाबा साईं, पोइ चओ सावल खे त पंहिंजी ज़बान ते कंट्रोल रखे। बाबा साईं, जेकॾहिं सावल ईअं बकवास कंदो रहंदो न, त पोइ असां पंहिंजे तॾे जो बि लिहाज़ कोन कंदासीं। अरे बस कयो, बाजी खड़ा ते बीहण वारा कुत्ता इन जो शिकार करण कॾहिं खां सिखिया आहिनि? हाथ 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 जे मतलब त असीं कुत्ता थी आऊं। ॻाल्हि ॿुधो, अॻिते हिकिड़ो लफ़्ज़ न कढिजांइ, मथे में माथाणी उठाए छॾींदो सां माथाणियूं। हाणे छड़ो असांजे तॾे थी वेठो त असांखे धमकियूं ॾे, लेटायोसि। रूंडा, जेको तूं चाहीं थो न उहो हिते कोन थींदी। असां इज़त वारा माण्हू आहियूं, मसइलो ॻाल्हियुनि ज़रिए हल थींदो। चाकर खान मुंहिंजे रिश्ते जी घुर कई आहे। लॻे थो त तो जीअं चाकर खान खे बि तोसां मोहबत थी वई आहे। बाबा मुंहिंजे रिश्ते ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। मूं त तोखे पहिरियां ई चयो हुयो त असांजे मथां मर्दनि जा फ़ैसिला मड़िया वेंदा आहिनि, ऐं उन्हनि जी ज़िद ऐं किरोध जे साम्हूं असांजी हिक बि नाहे हलंदी। ॻाल्हि इहा नाहे सोणी, जेकॾहिं मां चाहियां त बाबा खे राज़ी करे सघां थी। जेकॾहिं तूं चाकर खान खे चाहीं थी त पोइ तूं बाबा खे छो नथी राज़ी करी? मां चाकर खान खे नथी चाहियां। मां उन मर्द सां कीअं थी शादी करे सघां जंहिंजी पहिरियां खां शादी थियल हुजे? जेकॾहिं बाबा राज़ी बि हुजे हा न त मां हुन सां शादी न कयां हा। सोट रूंडे खे हितां ॿधी खणी था हलूं, ही हिननि जी हिक बि कोन ॿुधंदो। हैदर, करणो त ईअं ई पवंदो। तोड़े मूंखे सम्झो छा आहे? मां भला को रोल बकर हाँ जेको मुंहिंजे इच्छीअ में हर को माण्हू रसो ॿधी काहे वेंदो? छा सम्झो आड़े तव्हां? सावल, मां 2 ॾींहंनि जी मोहलत वठणु थो चाहियां। जेकर मसइलो हल करे न सघियासीं ऐं छोकिरी वापसि न आणे सघियासीं त पोइ रूंडो अव्हांजे हवाले कंदा। हाशिम, जहिड़ो त मां बि नथो चाहियां, छो त फ़ैसिलो चाकर खान जो कयल आहे। पर हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ, छोकिरी त हर क़ीमत हर हाल में तव्हांखे असांजे हवाले करणी पवंदी। सावल, ख़ुदा कंदो त रूंडे खे सम्झाए हिन मसइले खे हल करे वठंदुसि। हाशिम, आख़िरी भेरो तुंहिंजी अछी ॾाढ़ी खे ॾिसी तुंहिंजी इज़त करे तोखे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾियां थो। हाशिम, जेकॾहिं वाइदो पूरो न कई त पोइ कंहिंसां बि रिआयत न थींदी, छो त मां तॾहिं त चवंदो हा त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि थींदा। अचोड़े बाबा साईं, दर ते अची बेइज़्ज़तो करे विया आहिनि ऐं तव्हां असांजा हथ ॿधी फिटा कया आहिनि। शेरल, इहो सभु कुझु रूंडे जे करे पियो थिए। जेकॾहिं रूंडे जी ग़लतियूं न हुजनि हा न त सावल असां सां एतिरो थोरी ॻाल्हायूं। वाड़े तारा, अच्छा तारा, तव्हां वसे पंहिंजो पाण खे मुड़ुस माण्हू सां सॾरायो। अड़े छॾी हा न मूंखे त मां हजामत कयां सां तव्हांजे तॾे ते अची तव्हांजी बेइज़ती कयो। मुड़ुस माण्हू थिया। जेकॾहिं मुंहिंजो पुटु पंहिंजी भेण सां मिलण आयो
त इन में कहिड़ो ॾोह थी पियो? जेकॾहिं तव्हां हुनखे इज़त सां मिलणु ॾियो आहे न, एतिरो मसइलो ई न वधी आहे। दर ते हुनखे मारे कुटे तव्हां हुनखे मोटाए छॾियो, इन सां मसइलो त वधंदो न। दुश्मनी शुरूआत तव्हां कई आहे। सिकू अधे हैदर जी कुंवार वनवा मां भॼाए छो खणी वियो? उनजे एवज़ में मुंहिंजी न्याणी तव्हां हैदर सां ज़बरदस्ती परणाई, अञा बि तव्हांजी दुश्मनी पूरी न थी। असांजी कंहिंसां दुश्मनी कान्हे का। तूं पंहिंजी छोकिरी सां मिलण अची थी, असां तोखे रोकियो आहे? मूंखे घर खां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त कोन थी मिले। इहा दुश्मनी न आहे त ॿियो छा आहे? जेकॾहिं तूं पंहिंजे मुड़ुस खां इजाज़त वठी वेंदीअ त तोखे केरु रोकींदो? ॾोह थो थिए जो हुन खां इजाज़त वठी। हींअर मां पंहिंजी धीअ खे वठी थी वञा पंहिंजे घर, शाम जो वापसि छॾे वेंदीमांसि। इहा इजाज़त असां तोखे कोन था ॾेई सघूं, बाक़ी असांजा मर्द अचनि इहा इजाज़त तोखे उहे ई ॾींदा। मुंहिंजी न्याणीअ खे मूंसां वञण जी इजाज़त नथी मिले, इन सां त दुश्मनी वधंदी न। इन दुश्मनी खे जेकॾहिं ख़तमु करणो आहे न त कुझु वक़्त जे लाइ तव्हांखे बि सब्र करणो पवंदो। ऐं ॿी ॻाल्हि, पंहिंजी सिकी लधी जेका धीअ अथई न, इन खे बि थोरो सम्झाए छॾ त हिन घर खे बि पंहिंजो घर करे सम्झे, त पोइ हिन खे बि असां पंहिंजे घर में इज़त सां रहण ॾींदासीं। अम्मा, मुंहिंजी इजाज़त तोखे कोन मिलंदी, तूं वापसि वञ अम्मा। बाक़ी जीअं मूंखे मौक़ो मिलियो न त मां तुरी निकिरी ईंदसि अम्मा। हाणे ॿुधी पई न पंहिंजी छोकिरीअ जूं ख़बरूं। जेकॾहिं इज़त सां मोकल न मिलंदसि त पोइ ईअं ई त कंदी न। बाबा मां तो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए थो छॾियां, जेकॾहिं अॼु अधी के अम्मा सां उन न मोकिलियो न, पोइ तव्हां बि मूंखे रोकजो न। मां सावल वारनि सां अहिड़ो हशर कंदुसि जो दुनिया ॾिसंदी। पुट, इन्ही सां मसइलो वधंदो, हल कोन थींदो। बाबा तूं सम्झी छो नथो? मुंहिंजी भेण खून बहा में नाहे वई जो उन्हनि कमीणनि उन ते एॾी पाबंदी करे छॾी आहे। पुट ग़लती बि त तुंहिंजी आहे न बाबा। न बाबा, मुंहिंजी का बि ग़लती नाहे, मूं को बि ॾोह नाहे कयो, पर इन रुंडे जी रज़ामंदी सां मां सोणी खे हितां तॾहिं वठी वियो हुउसि। छा तोखे इहा ख़बर न हुई उहा छोकिरी वनवाह में वेठल हुई? चाचा, छोकिरी वनवाह में हुजे या कंहिंजे निकाह में हुजे, उनखे उनजे घर मां कढण वारो उनजो पीउ आहे। अमा, दुनिया खे ख़बर आहे त रुंडो शैतान माण्हू आहे। हो तो चवे थो त रुगो फॾ ई फॾा हुजनि, उनखे त पंहिंजी बेइज़ती जी परवाह ई न आहे अमा। पर जे कंहिं ॻोठ जी घिटी में मुंहिंजे ॻिची में हथु विझी मूंखे कंहिं बेइज़तो कयो त पोइ मां जीअण खां वधीक मौत खे तरजीह ॾींदुसि। छा तव्हां ईअं था चाहियो त मां ख़ुदकशी करे पंहिंजी ज़िंदगी पूरी करे छॾियां? बाबा मां नथो चाहियां त तुंहिंजे मथां को अहिड़ो ॾींहुं अचे तोखे रब से वॾी हयाती ॾींदो, पर मां इहो बि नथो बर्दाश्त करे सघां न त ज़ालिम जो ज़ुल्म वधंदो रहे। सब्र खां कमु वठ बाबा, मालक सही ते रख, उहो ई भलाई कंदो। सुर जेकॾहिं तव्हां अकबर ख़ान सां मिटी करण जे चकर में आहियो न, त इहा कॾहिं बि कान थींदी। मां त चवां थो इनजो ख़्यालु ई दिलि मां कढी छॾियो ऐं जाबर कमीने जे बारे में सोचियो, जेको हिन वक़्तु अकबर ख़ान जे ॻोठ में पनाह हेठि आहे। सो त उन लाइ तो छा सोचियो आहे? सोट मूं पूरी जांच करे छॾी आहे। जाबर वारा राति जो किथे ऐं कंहिंजी जाइ में रहंदा आहिनि। जेकर असां हलंदासीं न त जाबर ऐं कासम जो उते ई कमु पूरो करे छॾींदासीं। सो जेकॾहिं असांजे इन हमले में अकबर ख़ान जा माण्हू मरनि था या धकी थियनि था त पोइ असांजी अकबर ख़ान जे विच में दुश्मनी शुरू थी। असां अकबर ख़ान खां कमज़ोर त न आहियूं जो तव्हां हुनजी दुश्मनी खां लड़ायो पिया। सोट मां अकबर ख़ान खां डिॼा नथो, न ई उन खां ख़ौफ़ ज़दा आहियां। बसि मां इहो नथो चाहियां त असांजे ई अकबर ख़ान जे विच में नफ़रतूं जनम वठनि। सोट असां अकबर ख़ान खे केॾा बि वेझा छो न थी वञूं, पर उहो तव्हांखे रिश्तो कॾहिं बि कोन ॾींदो। सोट मां चाहियां थो त तूं इन मसइले जो हल ॻोल्हे ॾे, पर यार तूं त अञा मायूसी वारी ॻाल्हियूं थो करी। सोट पोइ छा तव्हां जाबर जहिड़े दुश्मन खे बख़्श करे छॾींदा? न सोट न, मां जाबिर खे कॾहिं बि बख़्श नथो करे सघां। जाबिर जी सज़ा सिर्फ़ मौत आहे। रूंडा जेकॾहिं छोकिरीअ खे वठी हली चाकर ख़ान सां ॻाल्हियूं कयूं था न त पोइ सावल वारा ॾोही निकिरंदा असांजा। हींअर सावल वारा असांजा सिधा ॾोही आहिनि। सोणीअ जो हाणे रिश्तो उते कॾहिं बि न थींदो। मियां आशिम ख़ान, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं
चाकर खान वारनि सां तव्हां मीटिंग करणु चाहियो था त भली हलो था त पोइ सभई गॾिजी हलो हले था ॻाल्हायूंसि पोइ घटि घटि आहे छा। जेसीं ताईं छोकिरी वापसि न थींदी तेसीं ताईं सावल वारा ॻाल्हियुनि में ईंदा ई कोन। नई वरी चाकर खान असांजूं ॻाल्हियूं कराईंदो। हींअर हाशिम मूंखे त अफ़सोस सां इहो चवणो थो पए त हेॾी उमिरि तो अलाए किथे गुज़ारी आहे। बाबा मुंहिंजी ॻाल्हि आहे ॿुधो, जेकॾहिं छोकिरी असां चाकर खान वारनि जे हवाले कई न त चाकर खान देरी कोन कंदो। मूं वारी छोरीअ जो निकाह इन छोरे जेको झाका थो हणे हैदर उन सां कराए छॾींदो। बाबा साईं, ही जेको रूंडो अथई न, ही इज़त जी ज़बान कॾहिं बि कोन सम्झंदी। अरे वाट बंदि करे अखि पट। हाणे सही मां बेग़ैरत थियसि, बेइज़्ज़त थियसि, तूं त सही वॾो इज़तदार माण्हू वई, वॾी इज़त आहे तुंहिंजी ॻोठ राज में। बस हाणे बस, मूंखे होश मां न कढ। बाबे साईं जो हुकुम न हुजे न त हिकिड़े मिंट में गोगा ॾेई पूरो करे छॾियईं। वो खणी आ न बतूगा, हणो न मूंखे खणी आ। हूंदा ईअं होश न विञा, इहो मसइलो ईअं कॾहिं बि हल कोन थींदो। अड़े मूंखे होश मां कढण वारा ई छोरा न छोरा हाणे ही सम्झनि था त बसि रूंटे खे थोरो जाबो ॾींदासीं त असांजे पेरनि ते किरी पवंदो, पर हिननि खे त ख़बर ई कान्हे त अहिड़ा 8-10 टूट त मां हिन वासकोटीअ जे खीसे में कई मगंदो आहे। बाबा अञा बि चई थो त माठ कयूं? मां त चवां थो इजाज़त ॾे त हिनखे घुटो ॾेई हिते ई पूरो कयांसि। हाशिमा केतिरा दफ़ा चयो थो मां त हिन छोरे खे मुंहिंजे भरिसां हरगिज़ न विहारी थो कर। हिन हिक बेंडे खे भली चओ त 12 ई महीना मुंहिंजे भर में वेठो हुजे, गैरत हिनखे घटि आहे, हिनखे त बाबा मुंहिंजी जा पाणी न छोरे खे ॾियो। अब्बा मां त चवां थी तूं मूंखे मोटरसाइकिल ते मामियारनि वठी हल, तूं उनखे मिंथ मेड़ कयूं हिनखे छॾाए अचूं। ओ मां मामे यारनि बाबे जी ज़मानत ज़ब्त करे छॾी आहे, उनखे कोन छॾींदई। अब्बा मूंखे ख़बर आहे अदा ॾे मां हलंदसि न त मूंखे जवाबु कोन ॾींदो। अमां चवीं थी त हलूं था, पर जेकर न तूं बाबे खे छॾाए आई आहे वरी अची हिते फॾा कंदो। हिन वक़्तु सुकून में वेठा आहियूं, ये बाबा आयो न त असांजे मथां बाहि बारे छॾींदो। तूं इहो खुटको न कर त पिणे ते अची वरी शैतांगरी शुरू कंदो। जेकॾहिं हाणे आयो न त टंगुनि में ॾावण विझी ॿधी छॾींदीसांसि। अमां जे तूं हिते ॾावण विझंदी इन खां सुठो आहे त उते ॾावण पियो हुजे, पोइ तूं हिते छो थी वठी अचीस। अड़े अब्बा आहे त मुंहिंजो मुड़ुसु न, रूंडो आहे, मंडो आहे, शैतान आहे, जेको बि आहे, पर मां हुनखे सूरनि में नथी ॾिसी सघां। अमां इन सां साफ़ ज़ाहिर आहे त बाबा सां तुंहिंजी दिलड़ी आहे, हा न? हाणे छोरा ताप न कर, जेके राति ताईं पिणे न आयो न त सुबुह जो असां होॾे निकिरी हलंदासीं। जेकॾहिं पिणे खे न छॾियो न असां बि उते ई रही पवंदासीं, बाक़ी ज़िंदगी उते ई गुज़ारींदासीं। साईं कहिड़ी परेशानी आहे तव्हांखे? सोरठ परेशानी का बि न आहे, बसि मां हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे जेको मां तोखे ॿुधाइण थो चाहियां। जी साईं ॿुधायो, कहिड़ो फ़ैसिलो कयो अथव? सोरठ मां ॿी शादी करणु थो चाहियां। छा ॿी शादी? मुंहिंजे प्यार में अव्हांखे कहिड़ी खोट नज़र आई आहे जो तव्हां ॿी शादीअ जो सोचो आहे? सोरठ हुन जा 2 कारण आहिनि। हिकु त तूं घर में अकेली बेज़ार थींदी आहीं। मां अकेलाई खे मुंहुं ॾेई वेंदसि, पर पंहिंजे मथां पहाज मूंखां बर्दाश्त कान थींदी। सोरठ अचण वारी खे तूं पंहिंजी पहाज न बल्कि पंहिंजी सहेली बि सम्झी सघी थी। न साईं न, मां तव्हांजे ॿी शादी जे ख़िलाफ़ आहियां। पर सोरठ मां फ़ैसिलो करे छॾियो आहे, जेकॾहिं तूं हुनखे क़बूल कंदीअ त हिन घर जो माहौल कुर्ब वारो रहंदो। सोरठ जेको तोखे कुर्ब मोहब्बत ऐं इज़त हिन घर में मिले थी उहा मिलंदी रहंदी, पर जेकॾहिं तो इख़्तिलाफ़ कयो
ऐं हिन घर में नफ़रत खे जनम ॾिनो त पोइ पंहिंजे लाइ मसला पैदा कंदी आहे। चाकर खान एॾो जल्दी बदिलजी वेंदो इहो त मूं सोचियो ई कोन हुयो। अदा खे चवां थी, उहो ई सम्झाईंदसि। रूंडा न तूं ॿार आहीं न की मां ॿार आहियां। हक़ीक़त जेका आहे न उहा ॿिन्ही जे साम्हूं आहे। रूंडा हिन मसइले खे वधाइण सां खून रेज़ी वधंदी। तूं त हिकु पुटु अॻे माराए चुको आहीं। छा तूं पंहिंजे ज़िद जे करे ॿियो बि पुटु माराइणु चाहींदो? हाशिम खान हिन वक़्तु मां अकेलो थी पियो आहियां। ठीकु आहे, जेकॾहिं मूंखे तव्हां साथ ॾियो था त पोइ सीने सावल खान खां ॾाढा आहियूं। उहो असांखां ज़ोर न आहे, पर हरू भरू असां पंहिंजी कमज़ोरी ॾेखारे छो वली हुननि जे पेरनि में किरूं? छा ॻाल्हियुनि करण सां कमज़ोरी ज़ाहिर थींदी? न, कॾहिं बि न। मां त चवां थो जेका बि तुंहिंजी ॾाढ मुर्सी आहे न उहा हली उते रूबरू कर। असां बि तुंहिंजो पूरो साथ ॾींदासीं। सावल वारनि जे तरफ़ां नाइंसाफ़ी थियल आहे। ऐं ॿी ॻाल्हि त सुपुह खे पाण सां गॾु वठी हलंदासीं। हाशिम खान हिकिड़ी सलाह ॾियां, महिरबानी करे चई त ॿाहूं ॿधाए उहो असांजे विच मां निकिरी वञे। जेकॾहिं न सावल मूंखे बंदूक हणी त सावल खे मुंहिंजो खून माफ़ आहे। तोखे मां हिन ॻाल्हि जी मयार कोन ॾींदुसि, बसि न। रूंडा बंदूक त सावल बि असांखे कोन हणंदो। मूं चयो पिए त हर मसइले खे इज़त सां हल करणु घुरिजे, पर तूं गंद करणु चाहीं थो। हाणे जेको बि तोखे गंद करिणो आहे न वरी तूं कर। असां तो मां हथ कढिया, हाणे तूं आज़ादु आहीं। ॿीहर तुंहिंजे घर में लाश पियो हुजे न त असां मां कफ़न जी उमेद न कजांइ। हाशिम खान तूं त कफ़न जी ॻाल्हि थो करे। कफ़न त थियो परे, पर मां पंहिंजो पाण ते अजरक विझराइण लाइ बि उमेद नथो रखां। भली मुंहिंजे लाश खे कुता बला कांव खाई वञनि न, तूं मुंहिंजे लाश जे मथां न अचिजांइ, न को मूंखे दफ़नाइण जी कोशिशि कजांइ। यारो यारी हिन जहिड़ो ख़ुदिगर्ज़ इंसान मूं पंहिंजी ज़िंदगीअ में नाहे ॾिठो। अम्मा, बाबा त मूंसां पूरी ॻाल्हि नाहे कई, पर तोखे त सॼी हक़ीक़त जी ख़बर हूंदी न। चवे पियो त चाकर खान असांजी मज़ाक उॾाइण जे लाइ रिश्ते जी घुर कई हुई। ईअं बि थी सघे थो त हू मुंहिंजे रिश्ते जी घुर करे दुश्मनी खे ख़तमु करणु थो चाहे। जेकर ईअं आहे न तॾहिं बि ग़लति आहे। दुश्मनी खे ख़तमु करण जा ॿिया बि तरीक़ा आहिनि। इहो त ज़रूरी न हुयो त हू रिश्ते जी घुर करे। छा इहो तरीक़ो ग़लति हुयो? चाकर खान जी पहिरियां बि शादी थियल आहे। जेकॾहिं असां हा बि कयूं हा त छा तूं चाकर खान सां शादी करण लाइ राज़ी थी वञे हा? मां ईअं नथी चवां त चाकर खान सां शादी कंदसि। बाक़ी तूं छा थी चवणु चाहीं? अम्मा, मां चाहियां थी त हीअ दुश्मनी ख़तमु थी वञे, त जीअं सुहिणी जी शादी खैरनि सां करायूं ऐं बाक़ी ज़िंदगी सुहिणी पंहिंजे ॻोठ में गुज़ारे। तुंहिंजो की न कोशिशि न आहे, ख़ुदा कंदो त ठाह कराइण में कामयाबु थींदो। जेकॾहिं हू ज़िद ते बीह रहनि ऐं इहो चवनि त पहिरियां मुंहिंजो रिश्तो चाकर खान सां करायो वञे, पोइ ठाह कंदा, त बाबा साईं जो छा फ़ैसिलो हूंदो? अम्मा, हीअ पराई दुश्मनी आहे ऐं इन में असां पंहिंजा पलव कोन साड़ींदासीं। जेकॾहिं हू मुनासिब शर्तुनि ते ठाह कंदा त तुंहिंजो पीउ बि राज़ी थी वेंदो, न त इहो किसो त ईअं ई हलंदो। सुठो नरमी सां कॾहिं बि मसला हल कोन थींदा। जेसिताईं पादर में वॾो गन न विझंदासीं तेसिताईं असांजा पोयां मसला हल ई कोन थींदा। हैदर सिकू जे करे जेको असांजी इज़त खे दाग़ लॻो आहे न उहो त असां धोई छॾियो आहे। बाक़ी इन रूंडे वारी छोरी खे हर हालत में वापसि आणींदासीं। कॾहिं सुट उनखे कॾहिं वापसि आणींदी? वॾा हाशिम वारनि जो आसिरो अॼु ई आहे। छोकिरी खे वापसि आणण लाइ अकबर खान जे मथां ज़ोर ॿधाइणो पवंदो। अॼु हली ॻाल्हायूं था अकबर खान सां। पहिरियों त मूं इहो सोचियो त चाकर खान अकबर खान जे मथां ज़ोर रखंदो। सुट चाकर खान बि पंहिंजे मसलनि में फाथल आहे। उहो असांजे लाइ कुझु बि कोन कंदो। जेको बि कुझु करिणो आहे असांखे पाण खे ई करिणो आहे। तूं सही थो चईं हैदर। ऐं मां बि ॾिसां थो पंहिंजे अखियुनि सां त ॾींहों ॾींहुं इहो चाकर खान असांखां मिड़ई परे थींदो थो वञे। असां पंहिंजो ॿार हुनजे मथां कोन रखंदासीं। वॾा न ई तो एतिरो कमज़ोर आहीं, न ई बेपहच, छो तो ॿियनि जे मथां ॿार रखी। जेकॾहिं तूं उथी पई न
इहे सभु हर मसइला हल थी वेंदा। सुठे उताक ते वेहण सां को बि मसइलो हल कोन थींदो, असांखे ॿाहिरि ई निकिरणो पवंदो। निकिरी था हलूं अॼु अकबर खान जे पासे, कोई मसइले खे टोड़े पोइ ई मोटंदासीं। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।